साईं ओके बाबा साईं बिस्मिल्लाह बाबा साईं समझा दोस्तों हाणे मानी वक़्फ़ो आहे सभु मानी पिया था कनि असांजे सिजावल जेको सोठ आहे हाणे वरी ठाह थियो आहे मयारूं पिया था ॾियूं असांजे थोरा अकबर जंहिंखे पादर मूंखे हणणा पर न सम्झा बसि सालू सदाईं सूरत में असांजा लुहाणी चयो त मूंखे कमु आहे हाणे घटि हूंदुसि हा वाह पोइ वरी नाज़रीन सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मूंखे यादि रखनि जेको कुझु कमु कयोसीं संगत सां गॾु हिन ड्रामे में तकरार में गॾु हा ऐं इनशाला कुझु टाइम खां पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ वरी ईंदो बसि उथी नया मरी वियो वरी जे क़िस्मत थी हा त अचणु थियो त अचो असांजो उस्ताद मुंहिंजो उस्ताद आहे जेको हींअर मानीअ वक़्फ़ो थियो आहे मानीअ लाइ वेठो आहे नक मौजूद या अली मदद साईं तमामु बहितरीन आर्टिस्ट तमामु बहितरीन इंसान साईं असांजो मुंहिंजो उस्ताद कैमरामैन सिद्दीक़ साहब हिक ॿिए खे उस्ताद शागिर्द चवंदा आहियूं बाबा हिक ॿिए जा आहियूं हे असांजो अब्बास मला जेको असांजो दोस्त बि आहे पहिरियां असां हिन स्टोर ते वेहंदा हुआसीं वॾियूं कचहरियूं थींदियूं वॾियूं फिल्मूं ठाहींदा हुआसीं बिल्कुलु साईं बिल्कुलु सम्झा ऐं सुठियूं फिल्मूं ज़बरदस्त ऐलान फिल्म ठाहीसीं 2005 में तमामु बहितरीनु हुन में साईं मुनवर शाह हीरो साईं मनोज ऐं मूंखे हुनजो वरी साईं हीरो सूबेदार जो असांजो हे जेको अब्बास आहे बहितरीन कैमरामैन आहे ऐं बहितरीन अदाकार आहे इंशाल्लाह ताला हाणे तकरार में एंट्री थी उन थी नवां नवां दोस्त पुॼी विया हड़ी त हुनजो जेको आहे त ॿाह मरोटे छॾी किशोर जी अच्छा हुन सां किरदार आया शाट आहे हिकिड़ो रोज चिके लाया वरी महिरबानी साईं नई नई कास्ट पोइ थी आहे असांजे दोस्त आहिनि इनाम मुनर साहब ऐं असांजा पंहिंजा आहिनि असांजी जेको सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जेका हले पई महिरबानी साईं महिरबानी साईं तव्हां पंहिंजो तारीफ़ पाण ई करायो तव्हांजो ॼातल सुञातल रोशन जावरी सीता खां रोशन जावरी साहब ऐं इनाम मुनर साईं साहब मां नाची इनाम मुनर सिंध फनकार वेलफेयर ऐं हाणे ॿई दोस्त असांजा तकरार ड्रामे में आया जंहिंखे तव्हां हाणे डेली ॾिसंदो सूमर खां वठी वरी जेको आहे छंछ जुमे ताईं बिल्कुलु असां सां गॾु हूंदा ऐं इतफ़ाक़ सां जेको सेठ आहे उहो बि असांजो गॾु आहे सोट सिजावल जे सेठ ते आया आहिनि वरी सोट सिजावल खां पोइ वरी मां ने सेठ ते हूंदो आहियां असांजा गॾु सीन थींदा जीअं ई आहे न हला कंदो त गॾिजी जेको आहे सो तव्हां बि असांजी टीम जा हिसा थी वियो महिरबानी तव्हांखे मुबारकबाद महिरबानी असांखे बि ख़ुशी थी मूंखे ॿुधाइनि दोस्तनि त बाबा इनाम साहब ऐं रोशन साहब ईंदा उहे हिते कंदा ऐं कुझु दोस्त असांजा पंहिंजनि कमनि सां विया आहिनि त उन जी जाइ ते वरी ही दोस्त आया आहिनि महिरबानी असां पूरी टीम तकरार टीम जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं साईं नूर साहब जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असांजे सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन रफ़ीक ज़ौर साहब मंज़ूर आकाश ऐं सॼी टीम जा तौराइत आहियूं साईं महिरबानी मौला ख़ुशि कंदो इंशाल्लाह